Welcome to Time News Studios. You are watching 3 p.m. Bulletin. हुकूमत जी अहम इत्तेहादी जमात पीपल्स पार्टी तरफ़ां पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध ते ॻणती ज़ाहिर। अॻूणे सदर आसिफ ज़रदारी चयो आहे त अहिड़नि फ़ैसिलनि ते लाज़मी तौर मुशावरत करणु घुरिजे। असां सभु अवाम खे रिलीफ ॾियण लाइ हुकूमत में शामिल थिया आहियूं। असांजी पहिरीं तरजीह रिलीफ जी फ़राहमी हुजणु घुरिजे। पीपल्स पार्टी हुकूमत जो हिसो आहे। वज़ीर आज़म सां गॾु आहियूं ऐं जल्द साणसि मुलाक़ात कंदुसि। मुलाक़ात में ॿियनि मामलनि सां गॾु हुकूमती मुआशी टीम ते ॻाल्हायो वेंदो। पेट्रोलियम सनत ते हिकु रुपयो बि टैक्स न वधायो अथऊं। मूं ईअं न चयो हो त पेट्रोल जा अघ वधाया वेंदा। ओगरा फार्मूले तहत पेट्रोलियम शयुनि जा अघ वधाईंदी आहे। आसिफ ज़रदारी जी राय जो एहतराम कयूं था। साणसि राब्तो करे वज़ाहत कंदुसि। नाणे जे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ताह इस्माइल चयो आहे त हाणे असां वटि डॉलर जी आमद वधीक आहे। 10% एक्सपोर्ट न कंदड़नि ते इज़ाफ़ी टैक्स लॻायो वेंदो। नवाज़ लीग जी मरकज़ी नायब सदर पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध खे रद्द करे छॾियो। मरियम नवाज़ ट्वीट बयान में चयो आहे त अवाम सां गॾु आहियां। हुकूमती फ़ैसिले जी हिमायत नथी करे सघां। नवाज़ शरीफ़ बि फ़ैसिले जी सख़्त मुख़ालिफ़त कई आहे। संदसि मौक़िफ़ आहे त अवाम ते वधीक हिकु रुपए जो बि बार नथो विझी सघिजे। सिंध में गजगोड़ सां जारी बरसात राङा करे छॾिया। वॻण वेझो बनीअ ते वेठल ॻोठाणनि मथां विझ किरी पई। ॿिनि भाइरनि सूधो 3 ॼणा अजल जो शिकार। फोथिन में मोहम्मद अमीन, संदसि भाउ मोहम्मद ख़ान ऐं इसहाक वको शामिल। ॾाहिरी लॻ विझ किरण सबबि 7 ॿकरियूं मरी वयूं। शहदादकोट में गजगोड़ सां बरसात दौरान 2 घर ढही पिया। भान सैदाबाद भरिसां बरसात दौरान घर जी छिति किरण सबबि नौजवान साईंदाद शेख दॿिजी फौत। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गजगोड़ सां वसकारो। हैदराबाद, लाड़काणो, दादू, बदीन ऐं भर पासे किथे हल्की त किथे तेज़ हवा सां बरसात। नवंदेरो, रतोदेरो, मदेजी, डोकरी, सालेपत, रोहड़ी ऐं कंधरा में वसकारो। कंडियारो, मेहराबपुर, खानवाहन, टनोबागो ऐं भर पासे तेज़ बरसात। रस्ता ऐं घिटियूं तलाउ में तब्दील। घरनि ऐं सरकारी इमारतुनि में पाणी बीठल। बिजली ऐं मवासिलाती निज़ाम डामाडोल। काछे में गजगोड़ सां बरसात ऐं नयुनि जे पाणी तबाही करे छॾी। टंडो रहीम ख़ान, छिन्नी, साबड़ो ऐं ॿियनि यूसीज़ में सभई ॻोठनि खे पाणीअ जो घेरो। काछे जो शहरनि सां ज़मीनी राब्तो काटा थियण सबबि ॻोठाणनि खे अचवञ में परेशानी। घर ढहण सबबि मुतासिर थियल ख़ानदान खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल। इंतिज़ामिया रेस्क्यू ऐं रिलीफ ऑपरेशन शुरू न कयो। इस्लामाबाद हाई कोर्ट बंदिश पयल फंड्स बाबति इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणीअ जे लाइ लार्जर बेंच जोड़े छॾी। पीटीआई इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले ख़िलाफ़ अदालत में दरख़्वास्त दाख़िल कई हुई। ॿुधणीअ दौरान जस्टिस आमिर फारूक चयो त लार्जर बेंच 18 ऑगस्ट ते दरख़्वास्त ते ॿुधणी कंदी।
इम्पोर्टेड हुकूमत जी सपोर्ट कंदड़ ॾिसनि त मुल्क खे किथे पहुचाए चुका आहिनि। ख़ुदा जे वास्ते मुल्क लाइ ॿीहर सोचो, अवाम ते ॿीहर पेट्रोल बम किरायो वियो आहे। मरियम नवाज़ जे बयान जी का बि हैसियत नाहे। PTI अॻवान शीनी मज़ारी चयो आहे त इलेक्शन कमीशन जी जानिबदारी वाज़े थी रही आहे। चीफ इलेक्शन कमिश्नर सियासी एजेंडा ते कमु करे पियो, हू कानून जे दायरे खां ॿाहिरि फ़ैसिला करे रहियो आहे। FIA बंदिश पियल फंड्स जी जांच नथी करे सघे। अथॉरिटी तरफ़ां कहिड़ी हैसियत सां PTI जो रिकॉर्ड घुरियो वियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट PTI अॻवान शहबाज़ गिल जे जिस्मानी रिमांड जो मामलो ॿीहर सेशन कोर्ट ॾांहुं माणे छॾियो। AG इस्लामाबाद जी दरख़्वास्त ॿुधण जोगी करार ॾींदे सेशन जज खे अॼु ई फ़ैसिलो ॿुधाइण जो हुकुम। जस्टिस आमिर फारूक रिमार्क्स ॾींदे चयो त हाई कोर्ट रिमांड न ॾींदी आहे। ॾोह केतिरो बि संगीन हुजे, रिमांड जो मामलो जुडिशियल मजिस्ट्रेट खे ॾिसणो आहे।